मूंखे यकीन आहे त हीअ रैली ऐं ॿियूं रैलियूं सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ कंदियूं। उन्हनि खे जेके नशे जा गेट ॾिना विया आहिनि, ॾटा ॾिना विया आहिनि, विषा ॾिना विया आहिनि, कूड़ ॿुधाया विया आहिनि, उन्हनि नशनि, उन्हनि घेरटनि, उन्हनि आफ़ीमनि मां उन्हनि खे कढण में मदद कंदा। साथियो, आउं तमामु घणे ज़माने खां वठी ॿुधाईंदो अचां माण्हुनि खे, सिंध खे, पाकिस्तान खे, त सिंध त छा पर पाकिस्तान आज़ाद थियो ई कोन्हे। नाले जो आज़ाद थियो आहे। ही जेके मुसीबतूं ॾिसो था तो इन करे जो सिंध आज़ादी कान्हे। हे गुंडा जेके हिते वेठा नचनि पिया, हे पाण वारा मोतबर जेके चूंडियल नुमाइंदा हलनि पिया, से ॿिए में ॿिए कनि पिया, अॻियां रिढनि जे धन वांगुरु बेकाट पिया कनि। छो? पाकिस्तान आज़ाद कोन थियो आहे। हिन ते अमेरिका जो कब्ज़ो आहे। ऐं जीअं ज़ाहिदा चयो, हिंदुस्तान खां गुंडा वठी, दहशतगर्द वठी हिते हमलो करायो वियो ऐं कब्ज़ो करायो वियो। जीअं शाम में थिए पियो, जीअं मिस्र में थियो, जीअं लिबिया में थियो, अमेरिका ऐं साम्राज पंहिंजे गुंडनि ऐं लोफरनि जूं फ़ौजूं ठाहे छॾियूं आहिनि। के ॾाढियुनि वारा आहिनि, के क्लीन शेव आहिनि, के अंग्रेजियूं ॻाल्हाइनि था, के अरबियूं ॻाल्हाइनि था, के सिंधी ॻाल्हाइनि था, के उर्दू ॻाल्हाइनि था। आहिनि सभु दलाल, साम्राज जा, क़ौम जा दुश्मन, वतन जा दुश्मन, इंसान ज़ात जा दुश्मन ऐं साम्राज जा दलाली कंदा। आउं वकील आहियां। मूं सुप्रीम कोर्ट जे अॻियां इहा ॻाल्हि कई, असीं ग़ुलाम आहियूं अमेरिका जे दलाल दहशतगर्दनि जो। असां ते कब्ज़ो आहे। असीं पंहिंजे तख़्तगाह में पढ़ी नथा सघूं। चऊं पोइ जे इहे अवां जा वेठा आहिनि सरकार, मुंहिंजो इहे दलाल आहिनि, दलाल नंबर पहिरियूं बिर वेठा कनि। हींअर नियाणियूं मरी वयूं। असांजे दलाल चीफ मिनिस्टर साहब फरमायो, मूं नोटिस वरितो। हींअर माण्हुनि पाण खे सभु को पाण खे मारे वञे, पाण वारो चीफ मिनिस्टर नोटिस वठंदो, नोटिस वठी वञी घर सुम्ही कंदो। हीउ जेको भड़बो हले पियो, शैतान दहशतगर्दनि जो एजेंट, हुनजे अॻियां पुठियां घुरण वारो रहमान मलिक। शैतान मलिक चवण हिनखे शैतान जी बेइज़ती आहे। हिन जहिड़ो कमीनो, हिन जहिड़ो बेग़ैरत, हिन जहिड़ो बेहया माण्हू पाकिस्तान छा दुनिया में तव्हांखे न मिलंदो। हिनखे सिंध जे माण्हुनि जूं इज़तूं, आबरू ऐं हयाती बचाइण लाइ वज़ीर पैदा कयो आहे। असांजे गद्दार वॾेरनि, गद्दार हाकिमनि हिनखे कयो आहे। तूं सॼो ॾींहुं दुश्मननि सां गॾु पियो हले। मूं हुन खां पुछियो, जेके मायूं जिन ते हमलो थियो, तिन चयो त पुलिस वारो जेको बीठो हो, तंहिं हुननि दहशतगर्दनि खे इशारो ॾिनो, गोली हलाई, तंहिंखां पोइ उन्हनि गोलियूं हलाई। माना शैतान मलिक जे एजेंट हुननि खे इशारो कयो, हाणे हिननि माईअनि ते हमलो करियो। पोइ असां हुननि खे चयो त हिननि ते हमलो करियो, इहा असांखे इजाज़त कान्हे। एमक्यूएम जे हिन दल्ले एजेंट, बेग़ैरत, कातिल, गद्दार, पाकिस्तान जे दुश्मन इहो इंतज़ाम रखियो हो त हिननि खे मारियो, बचा करणो न आहे। ऐं असांजा टोपड़ी पातल लीडर साहब, टोपड़ी पातल हिननि कातलनि ऐं जलादनि खे वठियो, कंधनि ते ॼारियो, हलनि पिया, मोकिलिनि पिया। लंडन वियो, शोतवन वियो, लंडन थी वियो हेॾां। छाजे करे? छो आहे?
छा तव्हांजे ख़्याल में हे जेके वेठा आहिनि घोड़ा असेंबलियुनि में इहे सिंध जा सचा बचा हाकिम आहिनि छा? हिननि वटि अख़्तियार आहे छा? इहा हुकूमत हले पई छा? न, हे पहिरें पई ॾिसूं करे अमेरिका खां नौकरी वठी आया आहिनि, हिते 2 ॾींहं वेठा आहियूं था, पोइ जीअं अॻूणा एजेंट चाहे ईरान एजेंटूं हुनखे डोड़ा हितां डोड़ियो हुते वञे, हुतां डोड़ियो हुते अचे, पछाड़ी थुकड़ी कढी लियाकत अली खान नचो पे जिना खे जीअरे मारे छॾी, कब्ज़ो करे वरितई, गुंडा वठी आयो, सिंध ते कब्ज़ो कई, ऐं जेके कम कई मूंखे ख़बर आहे, हलियो नचो टपियो, अमेरिका मां कमु वठी थुकड़ी मराए छॾियसि। असां वारा वॾेरा सॼो ॾींहुं ढोर लॻा पिया हुआ, बनियूं थियणु खपे, खतौन के लिए बनी यूनिट ज़रूरी है, सिंधी ॿोली फाइनल ताईं न हुजे, 5 दर्जा हुजे, ज़रूरी आहे। केरु था चवनि? सिंध जा वॾेरा। सिंध जो पाणी सभु ॾेई छॾियूं पंजाब खे, ॿियो विकिणी छॾियूं इंडिया सां। वज़ीर कहिड़ो? तव्हांजो सिंधी। मटको थियो जीअं इहे मटका या अॼु कोई चीफ मिनिस्टर वेठो आहे, आउं नालो नथो वठां, अमी पुछामछी करियो त कहिड़ो पहलवान सिंध जे पाणीअ जो हिकु वेकिरो करण वारो मस्तु माठको चुप थियो, मीशूं ते वेठो, सिंध जी सॼियूं दरिया विकिजी ॻाल्हिया, हिकिड़ो अखर बि वात मां न कढियो। उन खां पोइ लेकिन वधीक वाह कढियूं सिंधु नदी मां, ॿिया वाह टिया वाह, फिर माठ ॾाढा पहलवान असांजा दुनिया जे अॻियां हले, हीअं हलजे हीअं हलजे, वाह 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 वाह, दुनिया पई ॾिसे, अहिड़ा दिलेर थिया कोन। ख़बर कान त सिंध जो पाणी विकिणी सिंधियुनि खे बुखो करे, मायूं बि पिननि, इन्हनि जो बंदोबस्तु पियो करे, ही शेर हुनजो घरां शेर घरां। असीं सभु जॾहिं पाकिस्तान थियासीं तॾहिं हिकिड़े पासे हुआ पंजाबी, ॿिए पासे हुआ यूपी वारा। यूपी वारनि जे पाण ख़िलाफ़ न आहियूं, पाण 3 यूपी वारनि जा मुरीद आहियूं, आउं त मुरीद आहियां। सर सैयद खान उहो न हुजे त पंहिंजा जा लाभ हालनि, पाण पढ़ो ई कोन, कुझु न पवंदो। जोश मलियाबादी, ॿिया वधीक शाइर अदीब मुर्समानू उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंध में इलाही माण्हू भाड़िया, भाड़ जा तुंबा, जूसलेस या एजेंट या कूड़ा थियो, सिंध कोमला था गढ़ूं, उहा बदमाश। त सिंधी ऐं मुहाजिर जी ॻाल्हि न आहे। ॻाल्हि आहे त जेको गदार आहे उन गदार चइबो। छा था चओ? गदार खे गदार चइजे न चइजे, भले थुलो हुजे ऐं अंग्रेजी ॻाल्हाए गिटमिट 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 करे, पोइ बि गदार हुजे त गदार खे उगाड़ो कजे, न करणु खपे। आउं तव्हांखे अर्ज़ु करियां पढ़ियलनि खे, सिंध जी तारीख़ ऐं पाकिस्तान जी तारीख़ पढ़ो, उन तारीख़ में गदार लिखा पिया आहिनि। उन तारीख़ कूड़ करे गदारनि खे हीरो करे पेश कयो आहे, तारीख़ में लिखियो, पर बुनियाद सॼो ठहियो पियो आहे। जिन खे किताब खपनि मूंखां वठनि, लाहौर मां मिलंदा। अॼु हिस्ट्री आहे, हिकिड़ी कूड़ी बि आहे, सची बि आहे, पढ़ो वञो। सिंध जो वॾेरो तबिको मुकमल तरह गदार आहे। सिंध जो वॾेरो हाकिम तबिको 60 सालनि खां अॻे गदार हो, अॼु बि गदार आहे, सदाई गदार रहंदो, हीरो थींदो, तरीफ़ूं कराईंदो, 2 टाइम जूं तरीफ़ूं कंदा, गदार आहे, गदार आहे, गदार आहे, गदार। मेहरान जो लीडर हर दौर वेठो छो, हर दौर वेठो
वधारी नंढड़ियूं कोन जॾहिं पाकिस्तान ठहियोसीं तॾहिं असीं हुआसीं थोरा ॿिए पासे हुआ पंजाबी असांजा भाउर आहिनि उर्दू वारा असांजा भाउर आहिनि बलूच भाउर आहिनि पठान भाउर आहिनि सुठे ऐं बुरे जो फ़र्क़ु आहे बदबौचड़ी जो फ़र्क़ु आहे दुश्मनी कंहिंसां कान्हे सुठा आहिनि आहिनि त न मुंहिंजा बहितरीन दोस्त ॿियनि ॿोलियुनि जा माण्हू आहिनि मुंहिंजा बहितरीन दोस्त यूरोपियन्स आहिनि एशियाई हिंदुस्तान में आहिनि जर्मनी में आहिनि फ्रांस में आहिनि ऐं रोल पार्टी आहियां सॼी दुनिया में लेक्चर ॾींदा यूनिवर्सिटी में खड़ंदो ख़बर कंदो पवंदो आहियां मुंहिंजा अहिड़े दोस्त आहिनि सभु सिंधी कोन ऐं तव्हां खां थो पुछां त सिंध खे दोस्तनि जी ज़रूरत हुई या कान हुई पासे में रंजीत सिंह हो रंजीत सिंह चयो पंहिंजे पुट खड़क सिंह खे त सिंध ते हमिलो कयो समुंड ताईं पहुचणो आहे खड़क सिंह तयारु थियो अंग्रेज़ हुआ तॾहिं चयो त जेकॾहिं हीउ कब्ज़ो करे वियो त असीं कब्ज़ो कीअं कंदासीं उनखे रोकियूं पोइ रंजीत सिंह वारो साॻियो मक़सदु खणी असांजो हिकिड़ो ॿियो मोहतरम अॻियां आयो 1930 में लखनऊ जी मुस्लिम लीग कॉन्फ्रेंस उनजो संदर हो उन ऐलान कयो असांखे सिंध ॾियो पंजाब खे सिंध ॾियो बलूचिस्तान ॾियो सरहद ॾियो तो अंग्रेज़ जे वञण जो को ज़रूरु कोन्हे अंग्रेज़ भले वेठो इहे टे सूबा जेके रंजीत सिंह घुरिया ते चए असांखे ॾियो उन बुज़ुर्ग जो नालो हो अल्लामा इक़बाल सभु लिखियो पियो आहे बनियूं जो ठहियो हो उहो अल्लामा इक़बाल ऐं रंजीत सिंह जे मक़सदनि खे पूरो करण लाइ इहे सभु सूबा ॾिना विया पंजाब खे खोड़े गदारी कई पर इन खां वॾी ॻाल्हि हीअ हुई त सिंध जॾहिं बम्बई सां लागू थी हे ॻाल्हियूं अव्हांखे सभु को कोन ॿुधाईंदो अख़बार वारा हिलड़ा आहिनि उनखे अटुक कोन्हे पढ़नि कोन था कुझु कोन्हे उहो अख़र ॿ टे पढ़नि हीअं करणो पढ़नि हीअं करणो हे ॻाल्हि जेके अव्हांखे आउं थो ॿुधायां केरु कोन ॿुधाईंदो जे पढ़ंदा त हुनखे हीअं कोन थींदो चई सघनि 1927 में साइमन कमीशन आई इंग्लैंड मां त सिंधी पिया घोड़ा कनि त असांखे सिंध जो सूबो बम्बई खां जुदा करे ॾियो असांजो खानो ख़राबु करे छॾियो बम्बई वारनि असीं बम्बई जा ग़ुलाम थिया वेठा आहियूं असांखे आज़ादु करियो हक़ ॾियो असांजो पंहिंजो मुल्क आहे सिंध उहो असांजे हवाले करियो बम्बई सरकार कमेटी ठाही सभु सिंधी विया उन्हनि चयो असांखे खपे असांजे हिंदू ॿारनि चयो त न थियणु खपे सरकार कमेटी ठाही उन कमेटीअ जो सरदार हुननि सिंधी सभ खां वॾे में वॾो सिंधी पढ़ियल क़ाबिल ताक़तवर सभिनी जो सरदार उनखे कयूं कमेटीअ गौर कयो वीचार कई ऐं उन सरदार सिंध जे सूबे ऐलान कयो त सिंध जी सूबाई हुकूमत हली कान सघंदी सिंध सदाईं बम्बई सां रहणु खपे इहो मूं कोन लिखियो हो पंजाबियुनि कोन लिखियो हो कंहिं खे कोन लिखियो सिंधियुनि लिखियो सिंध जो उहो नामवर तरीन माण्हू तंहिंजी कंहिंखे बि ख़बर कान्हे लिखियो पियो आहे किताबनि में खोड़े वारे किताब में बेगम हमीदा खोड़े में सभई रिकॉर्ड में लिखियो पियो आहे पर आगे रिकॉर्ड पढ़ो छो अव्हां जा अॻियां सभई दलाल मुरली पिया वॼाइनि जंग 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 हाणे माण्हू पिया बुख मरनि थो यही थियो ज्यादा शहीद जेके थिया त कहिड़ियूं तलाड़ियूं हणी पोइ शहीद थी विया असांजे पासां पढ़ंदे पोइ शहीद थिया या दुश्मन जा कम कंदे पोइ शहीद थिया दुश्मन कम कढी पोइ शहीद करे विया अरे पाणी नथो मिले जमहूरियत बहितरीन इंतकाम फलाणी चए थी
फलाणी रही मरी उनजो इंतकाम वरितो उनखे केस हलियो उनखे चमाट लगी अखर लगो अब माई गुज़ारे वई शहीद जे कातलनि खे ख़बर उनजी ख़बर आहे कान्हे ॿुधायो शहीद जे कातलनि जी ख़बर आहे कान्हे उन्हनि खे माण्हू सुञाणंदा कोन सुञाणनि उन्हनि खे सुञाणंदड़नि ऐलान कयो आहे या न त असां सभिनी खे सुञाणूं था पोइ उनखे चमाट ॾेई अथनि अरे शहीद जा पुट पढ़िया के उनखे झले उनखे मोचड़ा हणनि न हिकिड़ा वॾा कूड़नि जा कोथर आहिनि हिकिड़ा वॾा हाणे छा बेहयाई कहिड़ी लेवल आहे जो हाणे कूड़ तकलीफ़ करे ठाहींदी नथा बेशर्माई सां उघाड़ा उघाड़ा वेठा आहिनि उनजा बूट में चटीनि दहशतगर्दनि जा बूट में चटीनि हाणे शर्म वरम कोन्हे चीफ मिनिस्टर साहब बयान ॾियो वञे हुदो पियो आहे परवाही कान्हे सम्झो सिंधी ज़लीलनि कुताइनि किरिया पिया आहिनि पटनि में बूट चटींदा रहंदा हे छा कंदा असांखे हाणे हो एॾी मईअ में अमेरिका जो असीं बूट पॉलिश करियूं पिया असीं रामराज जा बूट पॉलिश कंदड़ आहियूं असीं अंग्रेजी ॻाल्हायूं था असीं हर वक़्तु मोटो मोटो खणो कमु फॿाए वञूं हर कमु करे वञूं सदवार असीं आहियूं जमहूरियत असांजी आहे इतिहाद असीं ठाहियूं सभु कमु भुली वियो पर सिंध जा माण्हू अमां सां हिन जमहूरियत इंसाफ़ कयो आहे छा था चओ हीअ जमहूरियत तव्हांखे खपे तव्हांखे दहशतगर्दनि जी बादशाही खपे दहशतगर्दनि जे पठेवालनि में बूट चटींदड़नि जी अव्हांखे हुकूमत खपे हे बूट चटींदड़ तव्हांजा वाक़ई हाकिम आहिनि हाकिम थियण जे लाइक़ु आहिनि अव्हांखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु आहिनि या खागारनि जे लाइक़ु आहिनि खागारा कढी बूट ते हणजनि या बूट कढी ये सभई जेके वेठा असांजे मथां हाकिम थिया वेठा आहिनि ये सदाई ताक़त वारो आहे छा सदाई वॾी इज़त वारा हुआ छा सदाई इहो करे हलंदा हुआ छा कुझु कोन हो आउं हाईकोर्ट में हूंदो हुउसि वकालत कंदो हुउसि हिकिड़ो हमरा अची लॻी में हो पुछियुमि नालो जे फलाणे नालो आहे फलाणे में वकालत करे पियो बसि कुछ ॾींहं खां पोइ हफ़ीज़ कुरैशी जो नालो तव्हां ॿुधो आहे हफ़ीज़ कुरैशी कहिड़ो अयूब जो ज़मानो गुज़ारियो अयूब घोड़ कयो भुटे करी छॾी मुंहुं ठाहियो हुनजी हिकड़ी बेवाजी आहे हुनजो छा आहे चई ॾियण हे छोरा जेके आहिनि जीअं सदा छोरा माण्हू रस्तनि ते हलण था ॾियनि